नाज़रीन बि अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। जावेद आलम ओढो एडिशनल आईजी कराची मुक़रर थी वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं त इमरान याकूब मिन्हास खां एडिशनल आईजी कराची जी इज़ाफ़ी चार्ज वापसि वरिती वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। जावेद आलम ओढो एडिशनल आईजी कराची मुक़रर थियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो, पुलिस जे 19 ग्रेड जे ऑफिसर अल्लाह बख्श उर्फ जावेद आलम ओढ खे हिकु भेरो ॿीहर कराची जो चीफ मुक़रर कयो आहे। कराची पुलिस जो चीफ मुक़रर कयो आहे। हुन सां गॾोगॾु मां वाज़े कंदो हलां त जेको एडिशनल आईजी कराची जेको इमरान याकूब मिन्हास खे चार्ज ॾिनी वई, हुनखे हिन वक़्तु वापसि रिलीव कयो वियो आहे ऐं एडिशनल आईजी सीटीडी आहे इमरान याकूब मिन्हास, जॾहिं त हिन वक़्तु जावेद अख्तर ओढे जो जेको आहे नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। हुन खां अॻु में बि जेको आहे जावेद आलम ओढो कराची पुलिस चीफ रहियो आहे, जॾहिं त इमरान याकूब मिन्हास खे मार्च में एडिशनल आईजी कराची जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई, जेका उहा हिन वटि वापसि वरिती वई आहे। जॾहिं त उन खां अॻु में जेको आहे सो ख़ादिम हुसैन रिंद एडिशनल आईजी कराची हो, जॾहिं त 30 मार्च खे ख़ादिम हुसैन रिंद खे पिणु हटायो वियो हुयो। हुन खां पोइ चार्ज ॾिनी वई। अॼु जावेद आलम ओढे जो हिकु भेरो ॿीहर कराची पुलिस चीफ लाइ नालो फाइनल करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जी वरी महिरबानी। नाज़रीन, कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।